सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम फ़कुल्लन अख़ज़ना बिज़ंबिहि फ़मिन्हुम मन अरसलना अलैहि हासिबा वमिन्हुम मन अख़ज़तहुस्सैहा वमिन्हुम मन ख़सफ़ना बिहिल अर्ज़ वमिन्हुम मन अग़रक़ना वमा काना अल्लाहु लियज़लिमहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। हर किस्म दी हम्द सना कायनात जे खालिक दिलें दे मालिक अर्रहमान अलमन्नान अलहलीमुल करीम असरुल खालिकीन अरहमुर राहिमीन अहकमुल हाकिमीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जला दुरूद सलाम प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनते विजन मुख्तसर हमदे सलात का बाद अल्लाह अहकमुल हाकिमीन पांजे बंदन सां इंतहा मोहब्बत कंदो आहे। अमर जी मोहब्बत जा मिसाल ॾेई सघजनि था, लेकिन अल्लाह जी मोहब्बत लैस कमिस्लिही शै। अर्श रब त मिसाल ॾियण खां बि पाक आहे। अल्लाह जेको बादशाहनि जो बादशाह मालिकुल मुल्क शहनशाह हिक जे बदले 10 नेकियनि जा सवाब ॾे, उन रब जी मर्ज़ी आहे। हिक जे बदले 700 नेकियनि जा सवाब ॾे, उन अल्लाह जी मर्ज़ी आहे। पर चाहे त 700 नेकियनि खां वधीक सवाब ॾे। वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा, उन अल्लाह अहकमुल हाकिमीन जी मर्ज़ी आहे। जॾहिं मोहब्बत करण ते ईंदो आहे त मोहब्बत बि उन जी कमाल आहे, पर जॾहिं हू नाराज़ थींदो आहे त उन जी पकड़ वांगुरु ॿियो केरु पकड़े कोन थो सघे। अल्लाह जी मोहब्बत बि बेमिसाल आहे, अल्लाह जो रहमतूं बि बेमिसाल आहिनि, अल्लाह जी शफ़क़त ऐं राफ़त बि बेमिसाल आहे। पर मुसलमानो जॾहिं गुनाह आम थींदा आहिनि, जॾहिं ज़्यादतियूं आम थींदियूं आहिनि, जॾहिं दीन सां इंसानियत दुश्मनी जो रुख इख्तियार करे वठंदी आहे, जॾहिं अल्लाह जे कानून जी सरेआम लताड़ थींदी आहे, जॾहिं हया जे हुदूद खे किरास कयो वञे थो, तो हो मोहब्बत करण वारो अल्लाह वरी नाराज़ बि थी वेंदो आहे। सम्झो था जॾहिं गुनाह थींदा आहिनि त पोइ कहिड़ा नुक़सान थींदा आहिनि। मुंहिंजा भाइर त बसि ईअं चवनि था, साईं मूं हिकिड़ी ग़लती कई, भला छा थी पियो? साईं कूड़ ॻाल्हायुमि, भला इन सां छा थींदो? मूं कंहिंजी ग़ीबत कई, भला इन सां छा थींदो? हराम खाइण वारो नऊज़ बिल्लाह ईअं चए थो, साईं हराम जी कमाई जे घर में आई त इन सां छा थींदो? मुसलमानो अॼो को नवान ॿुधो, तालिब इल्म जे दरख़्वास्तनि ते गौर करियो। सोचो त हिक गुनाह ते इंसान जी ज़िंदगी में केॾा बुरा असरात मुरतब थियनि था। अॼु असीं कॾहिं कोरोना जे करे परेशान हुयासीं, इहो हिकिड़ो अलॻि ग़म हुयो, इहो पंहिंजे इख्तिताम ते पहुतो। वरी सैलाब जी सूरत में अल्लाह जा अज़ाब आया, वरी ॿीहर ग़म जे ॿिए रुख जे वर असीं चढ़ी वियासीं। हिक ग़म जी सूरत इहा हुई, अवां जे मुंहं जे मथां पाबंदी हुई, घरनि खां ॿाहिरि न निकिरजो, कंहिंसां हथ न मिलाइजो,
कैसा मुलाकात न करियो ता बीमार थींदो। मफलूज इंसानियत जी गमज़दा जिंदगी जा दिहाड़ा गुजारियासी, वरी ॾींहं मटिया अल्लाह जे अज़ाब जा अंदाज मटिजी विया। वरी साॻिया माण्हू जेके घरनि में कैद हुया हाणे पंहिंजा अजा लटा सभु कुझु छॾे ॿाहिरि वेही रहिया। अल्लाह त जीअं चाहे पंहिंजे बंदनि खे आज़माए। एक गम जी उहा सूरत हुई, उदे मां असीं अञा निकिता न हुआसीं। वरी महंगाई जी सूरत में अज़ाब असांजे मथां अची कड़कियो। मायरूं भेनरूं, मर्द त मर्द हुया, पर मायरूं ऐं भेनरूं बि हिकु कतार में बीठल नज़र आयूं त असांखे अटे जा चंद किलो खपनि था। केॾी ॾुखायल आहे इहा इंसानियत, केॾी गमज़दा आहे इहा इंसानियत। इहे ज़ाहिर जा गम आहिनि जेके आऊं पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं था। दिल सीने में दिल रखूं था, दर्द में एहसास रख, दिल में एहसास जा जज्बात रखूं था। मुसलमानों सोचो, जेके ज़ाहिरी गम एॾा वॾा आहिनि, पोइ तन्हाई जो आहूं केतिरियूं हूंदियूं, पोइ तन्हाई जा गम केतिरा हूंदा, पोइ तन्हाई जूं परेशानियूं केतिरियूं हुजूं। अल्लाह जो क़ुरान छा थो चए? अल्लाह एॾे गमनि में ही उम्मत छो वरितल आहे? इंसानियत परेशान छो आहे? हिकु मुश्किल खां बाद भी मुश्किल में छो फाथल आहे? अर्श जे रब जवाब ॾिनो। सूरह शूरा आयत नंबर 3 रब्बुल आलमीन फरमायो, वमा असाबकुम मिन मुसीबा फबिमा कसबत अयदीकुम। अल्लाह फरमाए तो तव्हां ते जेका बि मुसीबत आई आहे उहा तव्हांजे पंहिंजे हथनि जी कमाई आहे। पाण त चवंदा हुक्मराननि जो ॾोह आहे, अल्लाह चए थो तव्हां बि ॾोहारी आहियो। पाण चवंदा फलाणो ज़ालिम आहे, अल्लाह फरमाए थो तव्हां बि ज़ालिम आहियो। पाण चवंदा फलाणे जे हथनि जी कमाई आहे, रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हांजी पंहिंजी कमाई आहे। थोरी देर लाइ हिन मस्जिद में वेठल सभु माण्हू उम्मीद आहे जेसिताईं मुंहिंजो पैगाम पहुचंदो सभु मूंसां इत्तेफ़ाक़ कंदा। पाण कचहरी कंदा आहियूं, तबसरा कंदा आहियूं। तबसरा कहिड़ा थींदा आहिनि? साईं अज़ाब हुक्मरान जे करे आयो आहे, सैलाब फलाणे जे करे आयो आहे, महंगाई फलाणे हुक्मरान जे करे आई आहे। आऊं न सियासतदान आहियां, न सियासत सां मुंहिंजो ताल्लुक आहे, पर मां हिकिड़ो मसइलो सम्झाइण चाहियां थो। साईं हुक्मराननि जे करे अज़ाब छो आयो? साईं यू टर्न वठनि था, वादा खिलाफ़ी कनि था। सच ॿुधायो, पाण वादा खिलाफ़ी कोन कंदा आहिनि। हुक्मराननि जे करे अज़ाब आयो आहे। साईं छो? हुक्मरान कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। सच ॿुधायो, पाण कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहिनि। हुक्मराननि जे करे अज़ाब आयो आहे, हू तमामु वॾा ज़ालिम आहिनि। सच ॿुधायो, छा पाण ज़ालिम न आहियूं? जंहिंखे जिते मौक़ो मिले थो उहो उते वार करे थो, जंहिंखे जिते गुनाह जो मौक़ो नज़र अचे थो उहो उते जुर्म करे गुज़रे थो। अल्लाह मुसीबतूं छो आहियूं? रब हिकु जुमिले में जवाब ॾिनो, फरमाईं बिमा कसबत अयदीकुम। इंसानो परे न वञो, तव्हांजे पंहिंजे हथनि जी कमाई। सोचो सही, तव्हांजा गुनाह, तव्हांजा जुर्म, तव्हांजो ग़लतियूं, ज़ुल्मात सां भरियल इहा ज़िंदगी। असां कॾहिं सोचियो आहे ज़िंदगी में गम छो आहिनि, परेशानियूं छो आहिनि, असीं गमज़दा छो थी विया आहियूं, ही मुसीबतूं छो ईंदियूं आहिनि, ही परेशानियूं छो ईंदियूं आहिनि? इब्नुल क़य्यिम रहमहुल्लाह फरमाइनि था, वमा मिन मुसीबतिन फिल अर्ज़ि इल्ला व सबबुहु व ज़म्बुहु। इन काइनात में जॾहिं बि मुसीबत आई आहे उनजो सबब गुनाह आहे। जेकॾहिं कायनात जी बदतरीन मखलूक शैतान आहे तो उनजो सबब गुनाह आहे। उनजो ज़ाहिर, उनजो बातिन उनजे ज़ाहिर खां वधीक बदतर आहे तो उनजो सबब गुनाह आहे। जेकॾहिं हिन कायनात ते अल्लाह जी लानत वसंदी आहे त सबब गुनाह आहे। को अल्लाह जे अज़ाब में पकड़जी जकड़जी वेंदो आहे त सबब गुनाह आहे। हिते जेके बि मुसीबतूं आयूं इंसान जे पंहिंजे हथनि जी कमाई हुई। रब्बुल आलमीन फरमायो, ज़हरल फसादु फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत अयदिन नास। सूरह रूम आयत नंबर 40 अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, इंसानियत में, बर में, बहर में, खुशकी में, पानी में फसाद आम थियो। सबब छा हुयो? इन तबाही जो सबब, इन फसाद जो सबब, इन बिगाड़ जो सबब अल्लाह फरमाए तो तव्हांजे पंहिंजे हथनि जी कमाई। फलाणो गुनहगार आहे, फलाणो ॾोहारी आहे, फलाणो ज़ालिम आहे, फलाणो मुजरिम आहे, फलाणो फलाणो चवण खां पहिरियां पंहिंजे कंध में रहिया।
पांडे गिरेबान में रिहारियो, कंध हेठ झुकायो, सोचो हिन हथन केड़ा गुनाह कमाया, सोचो ही वजूद केतरो वडो मुजरिम आहे, सोचो ही अख केतरी गुनहगार आ, सोचो ही ज़बान केड़ा जुर्म करे वेंदी आ, इनजे दिल जे जज्बात में केतरा गुनाह पलजन था। ज़हरल फसादु फिल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदिन नास, अल्लाह फरमाए तो तव्हांजे पंहिंजे हथन जी कमाई। मस्जिदुल हरमैन में वेहण वारो सोचो, घणन के चवंदासीं, ॿियनि खे सम्झाईंदासीं, अचो अॼु पाण खे चऊं, पंहिंजो पाण खे सम्झायूं, पंहिंजे वजूद खे सम्झायूं, पंहिंजी ज़िंदगी खे सम्झायूं था। तिन मुआशरे में जॾहिं गुनाह आम थी विया त इंसान जे हथनि जी कमाई जे करे गुनाह पंहिंजे उरूज ते पहुता, पोइ दिलियूं ग़म में वठिजियूं, अल्लाह जी तरफा मुसीबतूं अचण थियूं। मुसलमानो, गुनाह जो हिकिड़ो अज़ाब, हिकिड़ो असर इहो हुयो त दुनिया मुसीबतुनि में जकड़जी वठिजी वञे थी। ॿियो नुक़सान कहिड़ो आहे मुसलमानो? ॿियो नुक़सान इहो आहे, दुआ घुरां थो त मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे ऐं उम्मीद आहे सम्झ में बि ईंदी। अल्लाह जे अज़ाब जी ॿी सूरत गुनाहनि खां बाद इहा बि ईंदी आहे त अल्लाह इंसाननि खां नेकी जी तौफ़ीक़ खसे वठंदो आहे। फारिग वेठो आहे, निमाज़ ते त कोन थो अचे, कलाकनि जा कलाक फुज़ूल मसरूफ़ियात में मसरूफ़ आहे, इहो अल्लाह जे घर में त कोन थो अचे। कलाकनि जा कलाक मौसीकी जी महफ़िल में वेहंदो आहे, इहो क़ुरान जी महफ़िल में त कोन थो अचे। हिंदी दिल निमाज़ सां कोन लॻंदी आहे, सदे सां कोन लॻंदी आहे, तिलावत सां कोन लॻंदी आहे, हिंदी दिल इख़लास वारे आमाल सां कोन लॻंदी आहे, हिंदी दिल हुकूकुल इबाद सां कोन लॻंदी आहे। गुनाह सां हिंदी दिल लॻे थी, ज़ुल्मात सां हिंदी दिल लॻे थी, नाफ़रमानी जे अदाउनि में हिंदी ज़िंदगी गुज़रे थी। मुसलमानो, इहो अज़ाब केतिरो ख़तरनाक अज़ाब आहे। अल्लाह कंहिंखां सदे जी तौफ़ीक़ खसे छॾे, उनके अल्लाह के घर में अचण जी तौफ़ीक़ न मिले, नमाज पढ़ण जी कंहिंखे तौफ़ीक़ न मिले, कुरान पढ़ण जी कंहिंखे तौफ़ीक़ न मिले। अल्लाह ही एॾो नाफ़रमान थियो, ही एॾो गुनहगार थियो, ही एॾो ज़ालिम बणिजी वियो त हिनजे दिल मां नेकी जी मोहब्बत थी खसी, पोइ गुनाहनि सां मोहब्बत थिए थी, पोइ मौसीक़ी सां मोहब्बत थिए थी, पोइ नाफ़रमानी सां मोहब्बत थिए थी, पोइ अज़ाब जो इहे सूरतूं बचनि थियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि, नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकु क़ौम हिकु जबल जे वेझो रहंदी हूंदी, शाम जे टाइम ते हिकिड़ो फ़क़ीर मुस्तहिक़ उन्हनि वटि ईंदो, चवंदो अल्लाह जे नाले ते सवाल करियां थो, उन जी मदद त कोन कंदा, उनखे ईअं चई टारे छॾींदा, अॼु न सुभाण अचजा, असीं तुंहिंजी मदद कंदासीं। रात थींदी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अर्श जो रब उन्हनि जे गुनाहनि जे करे, उन्हनि जी मौसीक़ी जे करे, उन्हनि जे नाफ़रमाननि जे करे, साज़ ऐं आवाज़ जे महफ़िलनि जे करे, अल्लाह जे कानून सां बग़ावत ऐं गद्दारी जे करे रब्बुल आलमीन उन्हनि सां नाराज़ थींदो ऐं एतिरो नाराज़ थींदो, अल्लाह उन जबल खे, उन पहाड़ खे उन्हनि जे मथां किराए छॾींदो, जेके उन जे वेझो हूंदा उन जबल जे हेठां दॿजी, शीभाटजी, कीमो बणिजी, मारजी ख़तम थी वेंदा, जेके बची वेंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह उन्हनि मां खिंज़ीर ऐं भोलड़ा ठाहे छॾींदा। असां चऊं था गुनाह मां छा थींदो आहे? मुसलमानो, घणो कुझु थी वेंदो, अल्लाह जा वॾा अज़ाब ईंदा, अल्लाह जी तरफ़ां नाराज़गी ईंदी आहे। हींअर पंहिंजे दिल खे चेक करियो, चाहे दिल में मौसीक़ी जी मोहब्बत आहे या कुरान जी मोहब्बत, गुनाह जे महफ़िल जी मोहब्बत आहे या सदन जी मोहब्बत आहे। हींअर ई पंहिंजे दिल जे जज़्बात जो एहतसाब करियो, छा अल्लाह जे ज़िक्र सुबहान अल्लाह जी लज़्ज़त असां के दिल में महसूस थींदी आहे? छा अल्हम्दुलिल्लाह जी मिठास असां कॾहिं दिल में महसूस कई आहे? ही जेके क़ुरान जो आयतूं तिलावत थियनि थियूं, अल्लाह जो कलाम पढ़ी करे ॿुधायो वञे थो, छा असांजे दिलनि में रिक़त ऐं नरमी तारी थींदी आहे या कोन थींदी आहे? मुसलमानो, असीं त गुनाह जा उञायल आहियूं, असीं त गुनाहनि जा बुखायल आहियूं, गुनाह जे लाइ प्लानिंग बि थींदी आहे, एहतमाम बि थियनि था, नाफ़रमानियूं बि कयूं वञनि थियूं, गुनाहनि जे मथां गुनाह बि कया वञनि था। मुसलमानो, यादि रखो, गुनाह खां बचबो कीअं आहे? मुंहिंजो नौजवान भाउ चए थो, साईं फितननि जो दौरु आहे, कीअं बचंदुसि?
जंहिं तरफ़ वञा तो मौसीक़ी आहे, जंहिं तरफ़ निहारियां तो गुनाह आहे, जंहिंसां हथ मिलायां तो गुनाह जी ॻाल्हि कंदो आहे, या कम अज़ कम महफ़िल में ग़ीबत त ज़रूर अची वेंदी आहे, कूड़ बि ॻाल्हायो वञे थो, गुनाह खां बचां त कीअं बचां? मुसलमानो, बचण वारा बचनि था, कीअं बचनि था? सुनन नबी दाऊद जा अल्फाज़ आहिनि, अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला नाफ़े सां गॾु मौजूद आहिनि, पंहिंजे शागिर्द सां गॾु हलनि था, रस्ते में हलंदे हलंदे अचानक मौसीक़ी जो आवाज़ ॿुधण में अचे। जीअं मौसीक़ी जो आवाज़ ॿुधण में आयो न, अब्दुल्ला पंहिंजो आङुरियूं पंहिंजे कननि में दाख़िल करे छॾी। अल्लाह तोसां ईअं मोहब्बत करण वारा बि मौजूद आहिनि, अल्लाह गुनाह सां ईअं नफ़रत करण वारा बि मौजूद आहिनि, अल्लाह तुंहिंजे कानून सां तुंहिंजे हुकुम सां को ईअं बि मोहब्बत कंदो आहे। पंहिंजे कननि में पंहिंजो आङुरियूं ॾिनऊं, जल्दी जल्दी हलण लॻा, तिने आवाज़ खां परे थी वञा, हलंदा रहिया परे विया, अञा कननि में आङुरियूं मौजूद आहिनि। पुछनि था, चवनि था नाफ़े छा साज़ जो आवाज़ अञा अचे पियो, छा मौसीक़ी जो आवाज़ अञा अचे पियो? नाफ़े चवनि था अब्दुल्ला हाणे त पाण परे अची चुका आहियूं, हींअर मौसीक़ी जो आवाज़ कोन पियो अचे। पोइ पंहिंजो आङुरियूं पंहिंजे कननि मां ॿाहिरि कढनि था, चवनि था ए नाफ़े मां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुयसि, हिकु दफ़ो ईअं मौसीक़ी जो आवाज़ आयो, रहमतुल लिल आलमीन पंहिंजा हथ पंहिंजे कननि में दाख़िल करे छॾिया, तॾहिं मौसीक़ी जो आवाज़ न अचे। लिहाज़ा मूं बि मोहम्मद जी सुन्नत ते अमल कयो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जल ॿुधायो, छा पाण बि गुनाह सां ईअं नफ़रत कंदा आहियूं? छा पाण खे बि गुनाह ईअं बुरो लॻंदो आहे? छा पाण बि गुनाह खां ईअं बचंदा भॼंदा ऐं डोड़ंदा आहियूं? गुनाह खां कीअं बचबो आहे? अचो अल्लाह जो क़ुरान खणूं था, सूरह यूसुफ खोलियूं था, मिस्र जूं औरतूं जमा थियूं आहिनि, सभिनी जी दावा हिकिड़ी आहे, नऊज़ बिल्लाह, एॾी गुनाह सां भरियल दावा कहिड़ी त सभु गॾिजी यूसुफ के गुनाह ते आमादा कंदासीं। यूसुफ त अल्लाह जो बंदो आहे। हाणे ॻाल्हि सिर्फ़ इते अची इख्तिताम ते पहुती आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे? ॻाल्हि इहा ई आहे, यूसुफ गुनाह करे या जेल में वञे। यूसुफ अलैहिस्सलाम या त गुनाह करे या त जेल हलियो वञे। फ़ैसिलो थींदो त कीअं फ़ैसिलो थींदो? जॾहिं इन मुश्किल मरहले ते पहुता, ज़बान ते दुआ अची वई, चवण लॻा रब्बि सिजनो अहब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलै। अल्लाह हे सब औरतूं गॾिजी मूंखे गुनाह ॾांहुं सॾनि पियूं, बचण जो रस्तो सिर्फ़ जेल आहे। अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम जो तोखां सवाल आहे, मूंखे जेल मोकिले छॾ, मां गुनाह खां बची वञा। पैगाम कहिड़ो आहे मुसलमानो? सबक कहिड़ो आहे मुसलमानो? दर्स कहिड़ो मिलियो मुसलमानो? गुनाह खां बचण जे लाइ जेल वञणो पए त हलिया वञो, पर गुनाह न कजो। हथकड़ियूं पाए छॾियो, पर गुनाह जे वेझा न वञो। जेल जे जल्लाद जा लॻल ज़ख़्म बर्दाश्त करे वठिजो, पर गुनाह न कजो। चयो रब्बि सिजनु अहब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलै। ए मुंहिंजा अल्लाह, इन्हनि गुनाहनि ॾांहुं मूंखे सॼो आहे, गुनाह खां बचण जो रस्तो सिर्फ़ जेल आहे। अल्लाह यूसुफ खे जेल में मोकिले छॾ। छा अहिड़ा शहज़ादा जेल में वेंदा आहिनि छा? दुनिया जे लाइ पैगाम इहो हुयो, मुसलमानो गुनाह खां बचण लाइ भॼणो पए त भॼी वञ, ड्रोड़ो पए त ड्रोड़ी वञो, माहौल छॾणो पए त छॾे ॾिजो, दोस्तनि खे अलविदा चवणो पए त चई छॾियो, कई राज़दार छॾणा पवनि त अलविदा करे वञो, मुस्कुराहटुनि जे महफ़िल खे छॾणो पए त छॾे वञो, अकेलाई तन्हाई इख्तियार करणी पए त करे वठिजो। पर जेकॾहिं दुनिया गॾिजी जेल मोकिलणु चाहे तॾहिं बि लब्बैक चई छॾियो, पर गुनाह खां बची वञ। मुसलमानो, गुनाहनि जा असरात दिल ते एॾा ग़ालिब थी विया त अज़ाब जी ॿी सूरत असांजे मथां इहा अची वई, असांखे नेकी सां नफ़रत थी वई ऐं गुनाह सां मोहब्बत थी वई। उसूल केॾा उबता थी विया, जीअण जा अंदाज़ केॾा ख़राब थी विया, ही कानून ज़िंदगी केॾा बदिलजी विया। नेकी सां मोहब्बत करणी, उन सां नफ़रत आहे, गुनाह सां नफ़रत करणी, उन सां मोहब्बत। पैगंबर जी सुन्नत, दाढ़ी सां मोहब्बत करणी हुई, पर दाढ़ी सां नफ़रत। दाढ़ी कूड़ण हिकिड़ो फैशन बणिजी चुको। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर सुन्नत सां प्यार करणो, उन ते लब्बैक चवणो हुयो। ही कहिड़ी ॻाल्हि थी वई त सुन्नत सां नफ़रत आहे, रस्म रिवाज सां मोहब्बत आहे। मुंहिंजा ॿार चवनि था असांजा रिवाज, असांजो रस्मो
प्यारे पैगंबर जे सुन्नतों से मोहब्बत करनी है। अज मोहब्बत जा अंदाज किए बदल दिया, दिल जा जज्बात किए बदल दिया। मुसलमानों समझाण चाह तो सबब गुनाह, सबब असांजा जुर्म है, सबब असांजा जुल्मात से भरियल अदाऊं हैं। मुसलमानों गुनाह जो बियो असर इहो थियो त असांजे दिलनि मां नेकी जी तौफीक खसी। छा इहो अज़ाब घटा कंहिंखे मस्जिद में अचण जी तौफीक न मिले? छा इहो अज़ाब घटा कंहिंखे सदे जी तौफीक न मिले? छा इहो अज़ाब घटा कंहिंखे ज़िक्र में सुकून ही न मिले? मुसलमानों टी सूरत इहा आहे, अज़ाब जी टी सूरत इहा आहे। जॾहिं गुनाह आम थियनि था, जॾहिं जुर्म वधी वञनि था, जॾहिं ज़ुल्म वधी वञनि था, पोइ टियों अल्लाह जो अज़ाब इहो बि ईंदो आहे त इंसान जी दिलकारी थी वेंदी आहे। चेहरा बिज़ाहिर केॾा बि भला हुजनि पर दिलियूं कारियूं थी वञनि, इन्हनि ते ज़ंग चढ़ी वञनि, गुनाहनि जी मेरान इन्हनि खे वेड़े वठंदी, गुनाहनि जी गिलाज़त में ये जकड़दी वेंदियूं आहिनि। इन्नल मुमिना इज़ा अज़नब ज़ंबा कानत फीहि नुक्ततन सौदा। जॾहिं मोमिन गुनाह कंदो आहे उनजी दिल ते हिकिड़ो कारो दाग लॻंदो आहे। फ़इन ताबा व नज़अ सुखिल वेंदो, जेकॾहिं तौबा कंदो आहे रब जे दर मोटी ईंदो आहे, चवंदो आहे अल्लाह आऊं गुनाहगार, मुंहिंजा अल्लाह आऊं ख़ताकार, अल्लाह मूंखां ग़लती थी आहे, अल्लाह आऊं पंहिंजे गुनाह ते शर्मिंदा आहियां। दुआ करियो अल्लाह इहा शर्मिंदगी मूंखे अव्हांखे अता फरमाए। दुआ करियो अल्लाह इहो हया अव्हांखे मूंखे अता फरमाए। चवण वारो चए अल्लाह आऊं पंहिंजे गुनाह पंहिंजी ग़लती ते शर्मिंदा आहियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इहो कारो दाग हिन बंदे जी तौबा जे करे दिल तां हटी वञे थो, वरी दिल साफ़ थी वञे थी। पर व इन ज़ादत हत्ता युग़ल्लफ़ बिहा क़ल्बो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे गुनाह करे थो, वरी गुनाह करे थो, जुल्म करे थो, वरी जुल्म करे थो, जुर्म करे थो, वरी जुर्म करे थो, हिनजी दिल ते कारा दाग लॻंदा रहनि था। हत्ता युग़ल्लफ़ बिहा क़ल्बो, एसी ताईं त मुकम्मल हिनजी दिल कारी थी वेंदी आहे। फ़ज़ालिका रानुल लज़ी ज़करल्लाहु फ़ी किताबे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ही उहा मोहर आहे, ही उहो तालो आहे जंहिंजो ज़िक्र अल्लाह पंहिंजे किताब में फरमायो आहे। फरमाइनि कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून। खबरदार इन्हनि जे दिलनि ते ताला लॻी चुका आहिनि। सबब इहो आहे जेका ही कमाई कनि था, जेके ही गुनाह कनि था। मुसलमानों सोचो गुनाहनि जे करे टियों अज़ाब इहो ईंदो आहे त दिलियूं कारियूं थी वेंदियूं आहिनि, दिल ते ज़ंग लॻी वेंदा आहिनि। मुसलमानों सोचो हाणे पंहिंजे दिल जो कहिड़ो हाल हो। कूड़ असां ॻाल्हाया, ग़ीबतूं असां कयूं, नाफरमानियूं असां कयूं, गुनाहनि में असां ज़िंदगी गुज़ारी। मुसलमानों पोइ अंदाज़ो करियो कैफ़ियत छा हूंदी, असांजे दिल जो हाल छा थियो हूंदो। मुसलमानों चौथों अज़ाब इहो आहे जॾहिं गुनाह वधी वेंदा आहिनि पोइ अल्लाह जे नज़रनि में बंदे जी का बि इज़त कोन रहंदी। दुनिया भले चए साईं आहे, दुनिया भले वाह वाह करे, दुनिया भले साम्हूं कंध झुकाए, दुनिया बेशक साम्हूं हथ ॿधी बीहे, दुनिया बेशक प्रोटोकॉल ॾींदी हुजे, लेकिन अल्लाह जे नज़र में उनजी का बि इज़त कान्हे का। रब्बुल आलमीन सूरह हज में फरमायो वमन युहिनिल्लाह फमा लहू मिन मुकरिम। जंहिंखे अल्लाह ज़लील करे उन्हनि खे केर बि इज़त ॾियण वारो कोन्हे। इज्जतुन जो मालिक अल्लाह, जिल्लत जो मालिक अल्लाह। कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क, ए अल्लाह तू बादशाहन जो बादशाह, तो दिल मुल्क मन तशा, जंहिंखे चाही तो बादशाह दी, व तंज़िल मुल्क मिमन तशा, जंहिंखां चाही तो बादशाह खसे वठी, व तो इज्जु मन तशा, जंहिंखे चाही तो इज्जत दी, व तो ज़िल्लु मन तशा, जंहिंखे चाही तो ज़लील रुसवा करे छॾी। इज्जतुन जो मालिक अल्लाह, जिल्लत जो मालिक अल्लाह, बादशाही ॾियण जो मालिक अल्लाह, बादशाही खसण वारो अल्लाह। मुसलमानों जेको अल्लाह जे नज़रनि में रुसवा ऐं ज़लील बणिजी वञे उन्हनि खे भला केरु इज़त ॾींदो। अल्लाह जो कसम आहे गुनाहगार जी अल्लाह जे नज़रनि में का बि इज़त कान्हे, चाहे केॾा सुठा लिबास पाईंदो, दुनिया में चाहे उनकी केॾी बि वाह वाह थींदी हुजे, लेकिन अल्लाह जे नज़र में उनकी का बि इज़त कान्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था वजुइल ज़िल्लतु वस्सिगारु अला मन ख़ालफ़ अमरी। याद रखो जेको नबी जे हुकुम जो मुखालिफ़ आहे, जेको अल्लाह जे पैगंबर जे सुन्नतुनि जो मुखालिफ़ आहे, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि जो मुखालिफ़ आहे, पाण फरमाइनि था ज़िल्लत उन जो मुक़द्दर आहे।
रुसवाई उन जो मुक़द्दर है। मुसलमानों असां कहिड़े मंज़िल ते बीठे, असां कहिड़े मक़ाम ते बीठा आहियूं। अल्लाह जो कसम आहे, मस्जिद जी फिटल नुख हुजे, मस्जिद जी हिकिड़ी कुंड हुजे, को तहज्जुद पढ़ण वारो, को दुआऊं करण वारो, बेशक के मस्जिद में तन्हा या अकेलो वेठो हुजे, अल्लाह जे साम्हूं रोंदो हुजे, पंहिंजे रब खे यादि कंदो हुजे, अल्लाह जी मोहब्बत में सदा कंदो हुजे। अल्लाह जे नज़रनि में इज़त त इन जी आहे, अल्लाह जे नज़रनि में मक़ाम त इन जो आहे, अल्लाह जे नज़रनि में मोहब्बत त इन जे लाइ, वक़ार त इन जे लाइ, अज़मत त इन जे लाइ, हैसियत इन जे लाइ, इहो पंहिंजे रब खे राज़ी करण वारो आहे, इहो अल्लाह सां मोहब्बत करण वारो आहे। मुसलमानों अचो सोचो, इज़त किथे मिलंदी आहे? इज़त नेकी में मिलंदी आहे, ज़िल्लत गुनाहनि में मिलंदी आहे। मुसलमानों अज़ाब जी पंजी सूरत इहा बि आहे, का मंज़िल इंसान जी ज़िंदगी में अहिड़ी बि ईंदी आहे जॾहिं गुनाह आम थियनि था, जॾहिं जुर्म आम थी वञनि था, पोइ गुनाहनि जा एॾा ख़तरनाक असरात मुरतब थियनि था त कंहिं मंज़िल ते इंसान सां उनजो रब नाराज़ थी वेंदो आहे। आउं चवां थो, जेकॾहिं गुनाह जे ख़तरनाक असरात में ॿी का बि ॻाल्हि न हुजे हा, सिर्फ़ एतिरी ॻाल्हि हुजे हा न, इंसान सां इंसान जो रब नाराज़ थी वेंदो, अल्लाह पंहिंजे बंदे सां नाराज़ थी वेंदो। अल्लाह कमल हाकिमीन जॾहिं बंदे सां नाराज़ थी वञे, पोइ हिते बचे छा थी? पोइ हिन ज़िंदगी जो कहिड़ो फ़ाइदो आहे? मुसलमानों पोइ हिन जीअण जो कहिड़ो फ़ाइदो आहे? असां चऊं था मूंखे त केरु चई कोन थो सघे, मूंखां त केरु पुछी कोन थो सघे, ऐं जीअं चाहियां करियां, मूंखां केरु पुछण वारो थोरी आहे, मूंखे केरु थोरी सम्झाईंदो, मूंखे केरु हथ मां पकड़े मुमकिन आहे नसीहतूं कोन करे सघंदो। मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजी ज़िंदगी आहे। जीअं मार्च में नारा बि लॻनि था, मुंहिंजो जिस्म आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, चवण वारा ईअं बि चवनि था, चवण वारियूं नऊज़ुबिल्ला ईअं बि चवनि थियूं। मुसलमानों को गुनाह में एॾो जुर्रत वारो थी वञे थो, ॿियो कुझु बि न थिए, अल्लाह नाराज़ थी वञे, अल्लाह नाराज़ थी वञे। मुसलमानों पोइ ते बचे छा थो? गुनहगारो, ज़ालिमो, अल्लाह के नाराज़ करण वारो, मस्जिद खां परे ज़िंदगी गुज़ारण वारो, क़ुरान खां परे ज़िंदगी गुज़ारण वारो, कम अज़ कम एतिरो त सोचो, छा रब त नाराज़ कोन थींदो? छा असां सां असांजो अल्लाह किथे नाराज़ कोन थींदो? ऐं उहो नाराज़ थी असांजी किथे पकड़ त कोन कंदो? एतिरो सोचो, तॾहिं बि अल्लाह जो कसम तव्हांखे हिदायत मिली, तॾहिं तव्हां सिराते मुस्तक़ीम ते अची वेंदो, तॾहिं तव्हां गुनाह खे छॾे वेंदो। मुसलमानों गुनाह जे ख़तरनाक असरात में छहों असर इहो बि आहे त पोइ का मंज़िल अहिड़ी ईंदी आहे, अल्लाह जा अज़ाब नाज़िल थियनि। पोइ तुर्की जी हालत तव्हांजे साम्हूं आहे, शाम जी सूरत हाल अव्हांजे साम्हूं आहे, अल्लाह जे मुख़्तलिफ़ अज़ाबनि जूं शक्लूं ऐं सूरतूं अव्हांजे साम्हूं आहिनि। मुसलमानों अल्लाह जी पकड़ जे लाइ असां छाजो इंतज़ारु करे रहिया? छा पत्थरनि जे मींहुं वसण जो इंतज़ारु आहे? छा कुल उम्मत जे हिकु लहज़े में तबाही बर्बाद थियण जो इंतज़ारु आहे? छा हिकु तमामु वॾे ज़िलज़िले जो इंतज़ारु आहे त कुल दुनिया जो जंहिं सां ख़ात्मो थी वञे? मुसलमानों अज़ाब जो इहे सूरतूं वलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन। रब्बुल आलमीन फरमाए तो वॾे अज़ाब खां पहिरियां असीं नंढा अज़ाब आणींदा आहियूं तॾहिं हे इंसान अल्लाह जे दर ते मोटी अचे। मुसलमानों छा असीं मोटियासीं? छा असां रुजू कयो? छा असां अल्लाह जे दर ते अची तौबा कई? छा असां इस्तिग़फ़ार कया? मुसलमानों मोटी अचो। जेकॾहिं असां इते बि न सम्झंदासीं पोइ गुनाह जे ख़तरनाक असरात में सतों असर इहो बि थींदो, का मंज़िल इहा बि ईंदी त असांजूं दुआऊं क़बूल कोन थींदियूं। पोइ रोअण वारा भले रहंदा रहनि पर अल्लाह दुआ क़बूल कोन कंदो। पोइ दरख़्वास्तूं करण वारा भले दरख़्वास्तूं कंदा रहनि पर अल्लाह दुआऊं क़बूल कोन कंदो। पोइ तहज्जुद पढ़ण वारा बेशक तहज्जुद पढ़ंदा रहनि पोइ अल्लाह दुआऊं क़बूल कोन कंदो। भला इहा कैफ़ियत कॾहिं थींदी आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल्लज़ी नफ़्सी बियदिही लतअमुरुन्न बिल मअरूफ़ व लतनहवुन्न अनिल मुनकर। मूंखे कसम आहे अल्लाह जी ज़ात जो, मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे। तव्हां नेकी जो हुकुम ॾींदव, तव्हां बुराई खां रोकींदव, तव्हां नेकी ॾांहुं सॾु कंदव, तव्हां गुनाह जे साम्हूं रुकावट ते बीहंदव। जेकॾहिं ईअं कंदव त तव्हां बची वेंदव, जेकॾहिं ईअं न कंदव
पो अल्लाह जा अज़ाब तव्हांजे मथां मुसल्लत थींदा। सुम्म लतदउन्ना फला युस्तजाब लकुम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पो नेकी जी दावत तबलीग के छॾण खां बाद जॾहिं रब जा अज़ाब ईंदा पो तव्हां गॾिजी रब के सॾ बि कंदव न तॾहिं तव्हांजो दुआऊं क़बूल कोन थी। अॼु दुआउनि में असर किथे रहियो? अॼु अल्लाह के सॾ कंदे कंदे उहा तसीर उहे क़बूलियत जा असरात किथे रहिया आहिनि? मुसलमानों सबब इहो आहे असीं गुनाहगार आहियूं, असीं ख़ताकार आहियूं, असीं मुजरिम आहियूं। असांजी ज़िंदगी में लातादाद जुर्म मौजूद आहिनि। मुसलमानों गुनाहनि जो अठो नुक़सान इहो आहे, यादि रखो पोइ इंसान जी सकरात ख़राब थी। असां चऊं था कहिड़ो बि हो ज़िंदगी जो इख़्तिताम तो भलो हुजे, हा केॾो बि गुनाहगार हो, आख़िर जॾहिं दुनिया के अलविदा हुन चयो ते के नेकी ते वञे हा, गुनाह ते त न वञे हा। जुल्म कंदे तो दुनिया में रुखसत न थे आ, नाफरमानी कंदे दुनिया में रुखसत न थे आ। जॾहिं गुनाह आम थी वञनि था तो पोइ सकरात जे मंज़र में भी अल्लाह जा अज़ाब अची वञनि था। पोइ कलमे जी तौफ़ीक़ नसीब न थींदी आहे, पोइ ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह जा अल्फाज़ कोन ईंदा आहिनि, पोइ ज़बान ते नेकी जा बोल ऐं कोल कोन ईंदा आहिनि, पोइ ही पेशानी रब जे साम्हूं झुकण जे लाइ तयार कोन थींदी आहे, पोइ निमाज़ जी तौफ़ीक़ कोन मिलंदी आहे, पोइ क़ुरान जी तिलावत जी तौफ़ीक़ कोन मिलंदी आहे, पोइ हज जी तौफ़ीक़ खसी वेंदी आहे, पोइ उम्रे जी तौफ़ीक़ खसी वेंदी आहे। पोइ इन ज़िंदगी जो इख़्तिताम कंहिं गुनाह ते थींदो आहे, कंहिं जुर्म ते थींदो आहे। कॾहिं ईअं बि जुर्म थींदा आहिनि, कॾहिं ईअं बि ज़िंदगी जा इख़्तिताम थींदा आहिनि। ॾिठोसीं मुसलमानो मौसीक़ी ॿुधण वारो तव्हांजे लाइ इबरत आहे, तव्हांजे लाइ नसीहत आहे। कहिड़ी नसीहत आहे त नऊज़ बिल्लाह मौसीक़ी वॼाइण वारो, गुनाह जी महफ़िल में शरीक थियण वारो दोहल वॼाईंदो रहे थो ऐं मलकुल मौत अची वञे थो, उते उनजी ज़िंदगी जो ख़ात्मो थी वञे थो। मुसलमानों असां छाजो इंतज़ार करे रहिया? बेनमाज़ियो असीं छाजो इंतज़ार करे रहिया? हराम जी कमाई घर में आणे पंहिंजी औलाद के हराम खाण वारा मुसलमानों असीं छाजो इंतज़ार करे रहिया आहियूं? छा मलकुल मौत जो इंतज़ार आहे? छा क़यामत जे ॾींहं जो इंतज़ार आहे? छा लह जी अंधेरी कोठड़ी जो इंतज़ार आहे? छा मैदान महशर जो इंतज़ार आहे? छा ज़मीन जे ख़ात्मे जो इंतज़ार आहे? छा आसमान जे शक थियण जो इंतज़ार आहे? छा सिज चंड ऐं तारनि जे एक्सीडेंट जो इंतज़ार रहे? मुसलमानों अॼु मोटी अचो, अॼु मोटी अचो अल्लाह जे लाइ, अनीबो इलल्लाह रब्बुल आलमीन ला मोटी अचो। अल्लाह फरमाए तो जॾहिं मोटंदव न, जॾहिं गुनाह छॾे वरंदव न, जॾहिं अल्लाह न ईंदव न, अल्लाह पोइ असां कीअं अचूं? अल्लाह तुंहिंजे दर खां भला वापसी कीअं थींदी? अल्लाह सॼी ज़िंदगी बेनमाज़ी थींदे थींदे निमाज़ छॾींदे गुज़री वई आहे, अल्लाह पोइ कीअं मोटंदासीं? अल्लाह सॼी ज़िंदगी गुनाह कंदे गुज़री वई आहे, ए अल्लाह असां तोॾां कीअं मोटंदासीं? रब केॾो प्यारो जवाबु ॾिनो आहे, काश उहा दिलि हुजे जेका इन जवाब खे सम्झे। फरमाई फफ़िर्रू इलल्लाह, मुंहिंजा बंदो देर न कजो, रब ॾांहुं डोड़ी अचिजो, भॼंदा अचिजो, डोड़ंदा अचिजो, किथे देर न थी वञे, किथे ताख़ीर न थी वञे। वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नह, रब्बुल आलमीन फरमाए तो अल्लाह जी माफ़ी ॾांहुं जल्दी कजो, अल्लाह जी मग़फ़िरत ॾांहुं जल्दी कजो। दुनिया में जल्दी करण वारो, गुनाह में जल्दी करण वारो, ज़ुल्म में जल्दी करण वारो, इंतकाम में जल्दी करण वारो, अल्लाह फरमाए तो वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नह, अल्लाह जी मग़फ़िरत ॾांहुं जल्दी कजो, अल्लाह खां मिलंदड़ माफ़ी ॾांहुं जल्दी करियो, तौबा करण में जल्दी करियो, लुढ़क वहाण में जल्दी करियो, अल्लाह जे साम्हूं आजिज़ी में जल्दी करियो, इनकिसारी में जल्दी करियो, तवाज़ु में जल्दी करियो, कंध झुकाइण में जल्दी करियो, तहज्जुद पढ़ण में जल्दी करियो, क़ुरान जी तिलावत में जल्दी करियो, गुनाह खे छॾण में जल्दी करियो। फफ़िर्रू इलल्लाह, गुनाह छॾियो ऐं रब ॾांहुं डुड़ंदा अचो। मुसलमानों मलकुल मौत जो इंतज़ार न करियो, सकरात जे मंज़र जो इंतज़ार न करियो, वार अच्छे थियण जो इंतज़ार न करियो, पोड़प जी ॼमार जो इंतज़ार न करियो, रब्बुल आलमीन ना डोड़ी अचो। जेकॾहिं ईअं न थियो, जेकॾहिं ईअं न थियो पोइ मुसलमानों सकरात जो मंज़र ख़राब थी वेंदो। चवण वारा चवंदा रहिया पढ़ ला इलाहा इल्लल्लाह, पर मौत जे बिस्तरे ते पियल उन ते मौत अचणी हुई, दुनिया मां वञो हलियो वियो, चप छुरिया कोन, चई न सघियो ला इलाहा इल्लल्लाह। ही गुनाह जा असरात,
ये जुल्म जा असरात, ये नाफरमानन जा असरात, ये गुनाह सां भरियल जिंदगी जा खतरनाक असरात है। मुसलमानों समझी वञो, गुनाहगारों समझी वञो, ये दर्स रोज कोन थींदा, ये चंद दरखास्तूं रोज कोन थींदियूं आहिनि, ये चंद पैगाम रोज कोन ॿुधाया वेंदा आहिनि, ये क़िस्मत सां ॻाल्हियूं थींदियूं, ये अल्लाह जी तौफ़ीक़ सां चंद तज़किरा थींदा आहिनि। चंद ॻाल्हियूं अल्लाह जी तरफ़ां तौफ़ीक़ मिलंदी आहे, उही अवां जे साम्हूं बयान कंदा आहियूं। मुसलमानों मोटी अचो, पंहिंजे रब ॾांहुं मोटी अचो, जेसीं ताईं गुनाहनि जो ख़ात्मो न थींदो एसिताईं कुझु बि न थींदो। अचो हिकु ॿियो पैगाम सम्झाए वञा, तव्हां चओ निमाज़ जो मक़सदु छा आहे, ऐं हिकु जुमिले में जवाबु ॾेई सघां थो, साईं निमाज़ जो मक़सदु आहे गुनाह छॾियो। दलील छा आहे? इन्न सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर, बेशक निमाज बेहयाई ऐं बुराई खां बचाईंदी आहे। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्मा रब्बिही फ़सल्ला। तव्हां पुछो ज़िक्र जो मक़सदु छा आहे? शायदि असीं हिकु जुमिले में जवाबु ॾेई सघूं था, अल्लाह ज़िक्र जे तज़किरे करण खां पहिरियां चयो आहे गुनाह छॾियो। मुसलमानों जेकर तव्हां पुछण चाहियो था रोज़े जो मक़सदु छा आहे, रमज़ान अचण वारो आहे, अल्लाह मूंखे अव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए असीं रमज़ान जा हुकूक अदा करियूं। अल्लाह रोज़े जो मक़सदु ॿुधायो आहे, लअल्लकुम तत्तक़ून, तॾहिं तव्हां गुनाह छॾे ॾियो। निमाज़ जो मक़सदु आहे, ज़िक्र जो मक़सदु आहे, रोज़े जो मक़सदु आहे, गुनाह छॾे ॾियो। ऐं मुसलमानों अल्लाह जो कसम आहे, रोज़े जो हक़ी तॾहिं अदा थींदो आहे जॾहिं रोज़ेदार गुनाह छॾे। मुझा जुमला याद करो, रोज़े रखण वारो, रोज़े से मोहब्बत करण वारो, रमज़ान जो हक़ रोज़े जो हक़ी तना अदा थींदो आहे जॾहिं गुनाह करण वारो गुनाह छॾे। कीअं? हदीस कुदसी आहे, अल्लाहु अकबर, अल्लाह के बंदन सां केॾो प्यार आहे। मां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ बि इन जुमिले सां कयो हो, अल्लाह के पंहिंजे बंदन सां केॾो प्यार आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हदीस कुदसी आहे, आऊं चवां तो ये जुमला पढ़ी, ये जुमला ॿुधाए, ये जुमला हदीस किताब में ॾिसी अल्लाह जो कसम आहे दिल के सुकून मिले थो। अल्लाह पंहिंजे बंदन सां मोहब्बत कीअं कंदो आहे? रसूलुल्लाह फरमाइनि था, हदीस कुदसी आहे, मतलब कि अल्लाह ताला फरमाए थो, अस्सौमु ली व अना अज्ज़ी बिही, अल्लाह फरमाए थो रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, इन जो बदिलो बि आउं ॾींदुसि। अल्लाह केॾो वॾो बदिलो ॾींदो उनजी मर्ज़ी आहे, अल्लाह केड़ो एजाज़ ईंदो उनजी मर्ज़ी आहे, अल्लाह रोज़ेदार लाइ केड़ो इनाम लिकाए रखियो आहे उनजी मर्ज़ी आहे, अल्लाह केड़ो एॾो वॾो एजाज़ आहे जेको अञा ॿुधायो ई कोन्हे, जो रब ईअं फरमाए रहियो आहे, वा अना अज्ज़ी बिही, आऊं इन जो बदिलो ॾींदुसि। अल्लाह इहो एजाज़ भला इनखे छो मिलियो? एॾो वॾो एजाज़ जंहिंखे ॿुधायो बि कोन वियो आहे, जंहिंजो बयान बि कोन थियो आहे, जंहिंजो तज़किरो बि कोन थियो आहे। अल्लाह पंहिंजे बंदे खे एजाज़ ॾियण जे लाइ, इनाम ॾियण जे लाइ, बंदे जी ख़ुशी फरहत ऐं राहत खे वधाइण जे लाइ इन इनाम खे लिकाए बि रखियो आहे। अल्लाह खे एजाज़ छो मिलंदो? रब अॻिते इन जो जवाबु ॾेई छॾियो, फरमाई यत्रुकु तआमहु व शराबहु व शहवतहु लिअजली। रब्बुल आलमीन फरमाए थो, मुंहिंजो बंदो आहे, हिन रोज़ो रखियो आहे मानी खाइण लाइ, मानी खाइण हिन लाइ हिलाल आहे, अन्न खाइण हिन लाइ हिलाल आहे, पर खाए कोन थो छो जो मूंसां मोहब्बत कंदो आहे। पानी पियण हिन लाइ हिलाल आहे, पर पे कोन थो छो जो मूंसां मोहब्बत कंदो आहे। इफ्तारी जो वक़्तु आहे, ताम साम्हूं मौजूद आहिनि, मशरूबात बि साम्हूं मौजूद आहिनि, क़िस्मनि क़िस्मनि जा खाधा बि साम्हूं मौजूद आहिनि। बंदन खे सबुर ॾियण वारा अल्लाह, ए रोज़ेदारनि जा अल्लाह, ए नेकी सां मोहब्बत करण वारनि जा अल्लाह। ही नेक माण्हू मस्जिद में वेठा आहिनि, दस्तरखान साम्हूं सजायल आहे, हिकु सेकंड पहिरियां पाणी जो हिकु ढुक त वॾी ॻाल्हि आहे, कतरो बि कोन पीअंदा, मिंट बि वॾी ॻाल्हि आहे, हिकु सेकंड पहिरियां बि पाणी जो हिकु कतरो बि हलक खां हेठि लहे, हिननि जे लाइ हराम आहे, हे उनखे हराम सम्झनि था, हे उनखे जाइज़ ई कोन था सम्झनि। अल्लाह हिननि ताम बि छॾियो आहे, अल्लाह हिननि क़िस्मनि क़िस्मनि जा मशरूबात बि छॾिया, अल्लाह हिननि पंहिंजूं जाइज़ ख़्वाहिशूं बि छॾे ॾिनियूं आहिनि। अल्लाह फरमाए थो, मुंहिंजे बंदे इहो सभु कुझु मुंहिंजे लाइ कयो आहे, लिहाज़ा इनखे बदिलो बि आउं अता कंदुसि। ये हदीस पढ़ो, इन हदीस में पैगाम केड़ो आहे, इन हदीस में मैसेज केड़ो आहे। अल्लाह पंहिंजे बंदे खे सम्झाइण छा थो चाहे, हे मुंहिंजा बंदा, रोज़े जी लज़्ज़त तोखे खपे, रोज़े जो इनाम तोखे खपे, रोज़े जो एज़ाज़ तोखे खपे, पोइ अच जे रब जी रज़ा जे लाइ तो रोज़े में हिलाल बि छॾे ॾिनो आहे, पोइ हराम हमेशह लाइ छॾे ॾे। जे रब जी रज़ा जे लाइ
तो हिलाल पानी पिण भी छॾे ॾिनो आहे, पोइ तूं हराम हमेशह जे लाइ छॾे ॾे जे रब जी रज़ा जे लाइ, तो हिलाल ख़्वाहिशूं बि छॾे ॾिनियूं आहिनि। अचु पोइ हराम ख़्वाहिशूं हमेशह जे लाइ छॾे ॾे, पोइ अल्लाह तोसां मोहब्बत जो ऐलान कयो, अल्लाह तोसां मोहब्बत जो इज़हार कयो आहे, अल्लाह तोसां शफ़क़त जो इज़हार कयो आहे। जो रब फरमाए रहियो आहे मुंहिंजो बंदो मुंहिंजे लाइ खाधो बि छॾे थो, मुंहिंजो बंदो मुंहिंजे लाइ पाणी बि छॾे थो, मुंहिंजो बंदो मुंहिंजे लाइ जाइज़ ख़्वाहिशूं बि छॾे थो। जॾहिं मुंहिंजे बंदे मुंहिंजे लाइ एतिरी वॾी कुर्बानी ॾिनी आहे त हाणे इन खे बदिलो बि आउं रब अता कंदुसि। हाणे सच ॿुधायो, अल्फाज़ तर्जुमो मफ़हूम ॿुधी चुका आहियो, इहा मंज़िल बि अल्लाह जो कसम आहे तॾहिं मिलंदी जॾहिं गुनाह छॾींदासीं, जॾहिं गुनाह छॾींदासीं, जॾहिं गुनाह खे अलविदा चवंदासीं। आऊं सोचां, अवां सोचो, बुजुर्ग सोचे, मर्द सोचे, औरत सोचे, इमाम सोचे, मुक्तदी सोचे, उस्ताद सोचे, शागिर्द सोचे, मुंहिंजी ज़िंदगी में गुनाह किथे आहे, मुंहिंजी ज़िंदगी में जुर्म किथे आहे, मुंहिंजी ज़िंदगी में ग़लती किथे आहे। अॼु खां अल्लाह सां मुआहिदो करियो, अल्लाह वरी गुनाह कोन थींदो, अल्लाह वरी ग़लती कोन थींदी, अल्लाह वरी गुनाह कोन कंदासीं। तो गुनाह जे असरात में ख़तरनाक असर हिकिड़ो इहो बि आहे, जेकॾहिं मुसलमानो गुनाहनि सां मोहब्बत थी वञे, जुर्म सां मोहब्बत थी वञे, त इंसान जे सकरात जा मंज़र ख़राब थींदा आहिनि। नाओ नुक़सान इहो आहे जॾहिं गुनहगार अल्लाह जी अदालत में ईंदो, जॾहिं मुजरिम अल्लाह जी अदालत में ईंदो, जॾहिं ज़ालिम अल्लाह जी अदालत में ईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अज़ुल्मु ज़ुलुमातुन यौमल क़ियामा, गुनाह क़यामत जे ॾिहाड़े अंधेरा बणिजी वेंदा। अल्लाहु अकबर। जॾहिं रोशनी जी शदीद ज़रूरत हूंदी, जॾहिं अल्लाह जे नूर जी शदीद ज़रूरत हूंदी, को फजर जे लाइ निकिरंदो आहे न, असां कॾहिं सोचियो आहे वुज़ू करे मस्जिद मां निकिरूं था, फजर जी नमाज़ मस्जिद में पढ़ण जे लाइ अचूं था, हिते दुआ कहिड़ी पढ़बी आहे, अल्लाहुम्मा जअल फी क़ल्बी नूरा व फी समई नूरा व फी बसरी नूरा वजअल अन यमीनी नूरा व मिन शिमाली नूरा व मिन फौकी नूरा व मिन तहती नूरा व अमामी नूरा व मिन खल्फी नूरा व आज़िम ली नूरा वहदिनी बिनूरे। ए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे अखियुनि में नूर अता फरमा, अल्लाह मुंहिंजे कननि में नूर अता फरमा, अल्लाह मुंहिंजे दिल में नूर अता फरमा, अल्लाह मुंहिंजे सॼे खब्बे अॻियां पुठियां अल्लाह मूंखे नूर अता फरमा, वाज़िम ली नूरा, अल्लाह हक़ जी रोशनाई मूंखे अता फरमा, वहदिनी बिनूरे, अल्लाह पंहिंजे नूर जे ज़रिए पंहिंजे हक़ जी रोशनी जे ज़रिए मूंखे हिदायत अता फरमा। ही रोशनाई जो तालिब आहे, ही हक़ जी हिदायत जो तालिब आहे। दुनिया में तलब कंदे कंदे ज़िंदगी गुज़ारी आहे, पर क़यामत जे ॾिहाड़े गुनाह खणी ईंदो, ज़ुल्म खणी ईंदो, नाफ़रमानियूं खणी ईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हिन जा गुनाह हुन जे लाइ ऊंधा ई बणिजी वेंदा, हिन खे जकड़े वठंदा, हिन खे समेटे वठंदा, हिन खां अल्लाह नूर हमेशह जे लाइ खसे वठंदो। छा लाइ त ही मुजरिम आहे। मुसलमानो अखियूं खोलियो, अॼु बेदार थियो, ख़्वाबे ग़फ़लत मां सुजाग थियो, पंहिंजे रब सां कमेंटमेंट करियो, अल्लाह सां मुआहिदा करियो, ए अल्लाह अॼु खां बाद गुनाह कोन थींदो, अॼु खां बाद जुर्म कोन थींदो। अल्लाह नमाज़ पढ़ी दुआऊं घुरां थो, मुंहिंजा रब मूंखे गुनाह खां बचाए ॾियां। अल्लाह रोज़ा रखी दुआऊं घुरां थो, मुंहिंजा रब मूंखे गुनाह खां बचाए ॾियां। अल्लाह तहज्जुद पढ़ी दुआऊं घुरां थो, मुंहिंजा रब मूंखे गुनाह खां बचाए ॾियां। अल्लाह ज़िक्र करे दुआऊं घुरां थो, मुंहिंजा रब मूंखे गुनाह खां बचाए ॾियां। अल्लाह दुआऊं घुरंदे दरख़्वास्तूं कंदे वहांदे दुआऊं घुरां थो, अल्लाह मुंहिंजी तौबा अॻिते लाइ मूंखे गुनाह खां बचाए ॾियां। मुसलमानो ॾहों गुनाह जो ख़तरनाक असर इहो आहे, रब्बुल आलमीन सूरह दुखान आयत नंबर 43 खां आयत नंबर 49 ताईं गुनहगारनि जे जहन्नमनि जे खाधे जो ज़िक्र कयो आहे। असां कॾहिं सोचियो आहे जहन्नमी जो खाधो छा हो? ॿुधण खां पहिरियां दुआ घुरो, अल्लाह जहन्नम खां अव्हांखे मूंखे बचाए, अल्लाह मूंखे अव्हांखे जहन्नम का महफूज रखे, अल्लाह मूंखे अव्हांखे अज़ाब जहन्नम का महफूज रखे। रब्बुल आलमीन फरमायो, इन्न शजरत ज़क्कूम, थूहर जो वण, ज़क्कूम जो वण, तामुल असीम, अल्लाह फरमाए तो जहन्नम में भी मौजूद होंदो। छा लाइ मौजूद होंदो? इहो थूहर जो वण जहन्नम जो खाधो होंदो। कल मुहले अगले फिल बुतूर का गलियल हमीम, जीअं ट्रशकंदड़ पाणी बाह ते रखियल देगड़ी में ट्रशकंदो आहे, ईअं थूहर जो ज़ाइको जेको आहे, थूहर जे वण जा जेके कतरात आहिनि उहे इंसान जे जहन्नमी जे पेट में ईअं ट्रशकंदा हूंदा। कल मुहले अगले फिल बुतूर का गलियल हमीम, रब्बुल आलमीन ऐलान कंदो, फुज़ूरु
फातिलुहु, अल्लाह फरमाइंदो इन जहन्नमी के पकड़ियो, इनके जहन्नम जे ज़ंजीरनि में जकड़ियो, पोइ इनके जहन्नम में उछलाए छॾियो, पोइ इनके थूअर जे वण जो खाधो ॾियो, पोइ इनके शिद्दत वारे अज़ाब जो ज़ाइको चखायो, पोइ इनके चओ ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम, ए मुंहिंजा मलाइको, ए जहन्नम जा दारोगा, तो तू इनके चओ तू जहन्नम जो अजाब जो जायको चख। तू दुनिया में चवंदो है आऊं तो वडो इज्जत वारो, दुनिया में तुझी वडी इज्जत, दुनिया माण्हू तोखे वॾो सम्झंदा, दुनिया जा माण्हू तोखे वॾी हैसियत ॾींदा। पंहिंजे गुनाह वारी हैसियत यादि कर, पंहिंजे जुर्म वारी हैसियत यादि कर, पंहिंजा माज़ी जा गुनाह यादि कर, पंहिंजे माज़ी जा जुर्म यादि कर। उहा ॾाढ तोखे कमु कोन आई, वॾेराई तोखे कमु कोन आई, रियासत तोखे कमु कोन आई, तुंहिंजी शोहरत तोखे कमु कोन आई। ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम, तू जहन्नम जे अज़ाब जो ज़ाइको चख। दुनिया में तू वॾी ॾाढ कंदो है, तू वॾा जबर कंदो है, तू फखर से ॻाल्हाईंदो है, तू तकब्बुर से ॻाल्हाईंदो है, तू आकड़ ऐं गुरूर से मुखातिब थींदो है। हाण तू जहन्नम जे अज़ाब जो ज़ाइको चख। अल्लाह फरमाए तो इहो थूहर जो वण ताबुल लसीब, इहो गुनहगारनि जो खाधो आहे। गुनाह करण वारो अल्लाह जे लाइ गुनाह खां रुकिजी वञे, पंहिंजे नज़र खे आज़ाद छॾण वारो अल्लाह जे लाइ पंहिंजे नज़र खे गुनाह जे लाइ कॾहिं बि आज़ाद न छॾे। इनखे रोक, इनखे टोकियो, इनखे मना करियो, पंहिंजी ज़बान खे रोकियो, पंहिंजी ज़बान खे मना करियो, ही गुनाह न करे, ही जुर्म न करे। ऐं मुसलमानों सम्झो, यादि करियो ये हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जेकॾहिं थूहर जो वण जेको जहन्नम में मौजूद आहे, उन जो रस जो हिकिड़ो कतरो कुतिरत फी दुनिया, जेकॾहिं उनखे दुनिया में उछलायो वञे, जेकॾहिं उनखे अवां जे इन ज़मीन जे मथां उछलायो वञे, तो पोइ छा थींदो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ला अफ़सद अहलु दुनिया मईशतुहा, सिर्फ हिकिड़े कतरे जे करे पूरी ज़मीन जी इंसानियत जी मईशत में बिगाड़ अचे, पूरी ज़मीन ते बिगाड़ अचे, पूरी दुनिया जा ज़ाइका तब्दील थिए, पूरी दुनिया की मिठास की लज़्ज़त में बिगाड़ अची वने। जेकॾहिं इन ज़मीन जे मथां थूहर जे जहन्नम में मौजूद वण जो हिकिड़ो कतरो भी उछलायो वने, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, फ़कैफ़ बिमन कान तआमुहा। मुसलमानो, हदीस ॿुधण वारो, अल्लाह जे नबी जा फरमान ॿुधण वारो, रहमत कायनात फरमायो, हाणे सोचो उनजो छा थींदो जेॾो खाधो ई थूहर जो वण हुजे। अल्लाह फरमाए तो तामुल लसीब, इहो थूहर जो वण गुनहगारनि जो खाधो आहे। मुसलमानों, ये ॾह गुनाहनि जा असरात तव्हांजी मुंहिंजी ज़िंदगी में मुरतब थियनि था। इन खां अलावा ॿिया केतिरा ई नुक़सान मौजूद आहिनि जेके मुख़्तसिर महफ़िल में आउं ज़िक्र कोन करे सघियो आहे। हाणे पैगाम ॾियो आहे, रोज़े जो पैगाम, हज जो पैगाम, ज़कात जो पैगाम, अज़कार जो पैगाम, तौबा जो पैगाम, रमज़ान जो पैगाम इहो आहे त अचो गुनाहनि खे अलविदा कयो, गुनाह के छॾे ॾियो ऐं सच्ची तौबा करियो। सच्ची तौबा कीअं थींदी आहे? जॾहिं उनमें बुनियादी तौर ते टे शर्तूं हुजनि। नंबर 1, इक़लाम अनिल मासिया। आवाम चाहियो था, आऊं चाहियां थो, दुनिया जो हर मुसलमान चाहे थो आऊं सच्ची तौबा करियां, मुंहिंजो रब मुंहिंजी तौबा क़बूल करे। पोइ सोचो तौबा कबी कीअं आहे? उनमें पहिरीं शर्त ई आहे ऐं इक़लाम अनिल मासिया, जंहिं गुनाह में मुलविस आहे उनखे छॾियो, उनखे अलविदा करियो, पहिरीं शर्त। ॿी शर्त ई आहे ऐं यंदम अला फ़इले, पंहिंजे गुनाह ते नादिम, शर्मिंदा थियो, चओ मूंखां ग़लती थी, चओ मूंखां जुर्म थी वियो आहे, चओ मां अल्लाह जे साम्हूं कीअं बीहंदुसि, चओ ऐं क़यामत जे ॾिहाड़े मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं कहिड़ो मुंहुं खणी पेश थींदुसि, अल्लाह जी अदालत में कीअं ईंदुसि, होज़े कोसे जो मुस्तहिक़ थींदुसि या न थींदुसि। ऐं यंदम अला फ़इले, तौबा जी ॿी शर्त इहा आहे पंहिंजे गुनाह ते शर्मिंदा थियो। ईअं न त गुनाह करे टह करियो ऐं पोइ चओ मुंहिंजी तौबा, इहा तौबा क़बूल कोन थींदी। गुनाह करियो ऐं तकब्बुर करियो, पोइ चओ मुंहिंजी तौबा, इहा तौबा क़बूल कोन थींदी। गुनाह करियो ऐं गुनाह खां बाद गुरूर सां पंहिंजे दोस्तनि में बयान करियो, इहा तौबा क़बूल कोन थींदी। टी शर्त इहा आहे अल्लाह यऊद इलैहि अबदा, त गुनाह ना कॾहिं बि मोटी न अचे। अज़म करे, पुख्तो इरादो करे, रब का सवाल करे, अल्लाह का तौफीक घुरे, पंहिंजे रब का मुतालबा करे, अल्लाह मां सच्ची तौबा करण चाहियां थो, मूंखे ॿीहर इन जुर्म खां बचाए, अल्लाह वरी इन गुनाह खां बचाए ॾियां। ये टे शर्तूं तौबा में हुजणु ज़रूरी आहे। ऐं मुसलमानों यादि रखो, जॾहिं गुनाह जो ताल्लुक़ वरी कंहिं इंसान सां आहे,
के इंसान ते जुल्म कयो आ, केनी ग़ीबत कई आ, केने हवाले सां कूड़ ॻाल्हायो आ, केने हवाले सां कूड़ी गवाही ॾिनी आ, केनी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आ, त पोइ चौथी शर्त बि तौबा सां शामिल आहे, उन जो हक़ उनखे वापसि कयो, या तो कम अज कम उनका माज़रत करियो, जेकॾहिं ईअं बि नथा करे सघो ख़ुलूस दिल सां उन लाइ दुआऊं घुरंदा करियो। जॾहिं इहे 4 शर्तूं तौबा में जमा थींदियूं त इंशाअल्लाह इंसान जी ज़रूर तौबा क़बूल थी वेंदी। मुंहिंजी गुफ़्तगू जो ख़ुलासो इहो आहे त गुनाह करण सां इंसान जी ज़िंदगी में केतिरा ई ख़तरनाक असरात मुरतब थियनि था। पहिरियों असर इहो आहे, परेशानियूं अचनि थियूं, मुसीबतूं अचनि थियूं, वॾा ग़म अचनि था। ॿियो गुनाह जो असर इहो आहे, नेकी जी तौफ़ीक़ खसी वञे थी। टियों असर इहो आहे, ज़िल्लत उन्हनि जो मुक़द्दर बणिजी वेंदी आहे, रुसवाई उन्हनि जो सबबु बणिजी वेंदी आहे। चौथों असर इहो आहे, अल्लाह नाराज़ थी वेंदो आहे। ऐं जॾहिं रब नाराज़ थी वेंदो आहे पोइ यकीनन वॾा अज़ाब ईंदा आहिनि, पोइ यकीनन वॾियूं तबाहियूं ईंदियूं आहिनि। मुसलमानों, पंजो असर इहो आहे, जॾहिं ज़िंदगी में गुनाह आम थी वेंदा आहिनि पोइ अल्लाह जा अज़ाब अक्सर नाज़िल थींदा आहिनि। छहों गुनाहनि जो असर ऐं ख़तरनाक असर इहो आहे, सकरात जो मंज़र बि ख़राब थी वेंदो आहे। सतों असर इहो आहे त अल्लाह जे साम्हूं जेकॾहिं हाज़िरी थिए त पोइ इंसान वॾो शर्मिंदा हूंदो ऐं इंसान जा गुनाह ज़ुल्मात ऐं ऊंदाहियूं बणिजी वेंदा। अठों असर इहो आहे, उहो अज़ाब क़बर, अज़ाब हशर में मुब्तला थी वेंदो। ऐं गुनाहनि जो नाओं ख़तरनाक असर इहो आहे, जॾहिं जहन्नमी अल्लाह जी अदालत में पेश थींदो, अल्लाह जे साम्हूं पेश थींदो त पोइ हिन जे लाइ क़यामत जे ॾींहं जा शिद्दत वारा अज़ाब हूंदा, ज़िल्लत हूंदी, रुसवाई हूंदी। ऐं 10 गुनाहनि जो ख़तरनाक असर इहो आहे, गुनहगार जे लाइ जहन्नम बि आहे ऐं थूह जे वण जा खाधा बि आहे। अल्लाह ताला मूंखे अव्हांखे तमामु मुसलमाननि खे गुनाह छॾण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला सच्ची तौबा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह निगाहुनि खे पाकीज़गी अता फ़रमाए। अल्लाह दिलनि खे पाकीज़गी अता फ़रमाए। हे मस्जिद असांजे जिन्हनि भाइरनि ठाही आहे, काविशूं कयूं आहिनि, कोशिशूं कयूं आहिनि, अल्लाह उन्हनि जूं महिनतूं क़बूल फ़रमाए। इन मस्जिद जो ही इफ्तिताही प्रोग्राम आहे। ऐं सभु हिन अल्लाह जे घर में जमा थिया आहियूं। इहा ई दुआ घुरूं था, अल्लाह हिन घर खे ता क़यामत आबाद रखे। अल्लाह इनखे इंसानियत जे लाइ, हिन माहौल माशरे जे लाइ हिदायत जो सबब ठाहे। अल्लाह ताला सभिनी जो महिनतूं क़बूल फ़रमाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।